अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बलिकार आया सायरा सुनो इन बुलेटिन में मूसा गसात नीति फरा शाह सबको पेरी एक नजर हेडलाइन ते नवाज लीग ऐं पीपल्स पार्टी जा अपोजिशन क़यादत सां राब्ता स्पीकर रहिया सादिक आज़म नज़ीर तारड़ जे असद कैसर जुनेद अकबर ऐं ॿियनि सां मुलाक़ात सियासी मामलनि ते ॻाल्हि ॿोल पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी बि अपोजिशन लीडर महमूद खान अचक सही अलावा नासिर अब्बास सां मुलाक़ात पीपल्स पार्टी वफ़द में राजा परवेज अशरफ नवीद कमर नदीम अफसल ऐं शीर रहमान शामिल हुआ। असद कैसर चयो त बानी पीटीआई बाबति सुप्रीम कोर्ट जे हुकम ते अमल दरामद कराइणो आहे, उन लाइ स्पीकर सां मुलाक़ात कई। राजा परवेज अशरफ जो चवणु आहे त मुलाक़ात पार्लियामानी मामलनि जे हवाले सां हुई, राब्ता मामूल जो हिस्सो आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत बानी पीटीआई जे अस्पताल मुंतक़िली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त बानी पीटीआई जो तबी मुआइनो अॻु में बि थींदो रहियो आहे ऐं मेडिकल बोर्ड केतिरा ई भेरा संदसि इलाज करे चुको आहे। सुप्रीम कोर्ट खे तबी माहिरनि खां राय वठण खां पोइ फ़ैसिलो करणु घुर्जे आहे। दरख़्वास्त में वधीक चयो वियो आहे त मामिलो सुप्रीम कोर्ट ॾाढो मुक़ररु थियो, पर मामले ते दुरियुनि खे नोटिस जारी न कया विया। अदालती हुकुम में अख़्तियार अवंगिया विया आहिनि, फ़ैसिले ते नज़रसानी थियणु घुर्जे। इतलाहत वारे वज़ीर अता तारड़ चयो त नवाज़ लीग कॾहिं बि सिहत जे मामले ते सियासत नाहे कई। बानी पीटीआई खे सिहत जूं सहूलियतूं ॾिनियूं पई वञनि। हू अपोजिशन खे मेहणा ॾींदो हो त जेल में वञी बीमार थी था पवनि। इस्लामाबाद में तलाल चौधरी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ चयो त बानी पीटीआई बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते नज़रसानी थियणु घुर्जे। कानून वारो वज़ीर उन बाबति तफ़सील ॿुधाए चुको आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बलोचिस्तान जी तरक़ी में रुकावटूं विझण जूं समूरियूं कोशिशूं नाकाम बणायूं वेंदियूं। सूबे मां दहशतगर्दी जो मुकमल ख़ात्मो आंदो वेंदो। ऐवानी सदर में वज़ीर आला बलोचिस्तान सरफराज़ बुगटी तरफ़ां मुलाक़ात में ॻाल्हाईंदे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त बलोचिस्तान में अमुन ऐं तरक़ी खे यकीनी बणाइण लाइ वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत विच में असराइता राब्ता इंतहाई ज़रूरी आहिनि। बलोचिस्तान पाकिस्तान जो सभ खां वॾो सूबो आहे जेको ख़ासि तवजो ऐं वधीक वसीलनि जो हक़दार आहे। मुलाक़ात में बलोचिस्तान जी मजमूई सूरतहाल ऐं जारी तरक़ियाती मंसूबनि बाबति ब्रीफिंग पीपी लेडीज़ विंग जी सदर फरियाद टालपुर ऐं बूढ़ो सूबाई वज़ीर मीर अली हसन ज़हरी बि शरीक। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। पिंडी में नाला लाइ ऐं बरपासे वारनि इलाइक़नि में हंगामी सूरतहाल, पाणी घरनि में दाख़िल थी वियो। इन वक़्त ताईं 140 मिलीलीटर बरसात रिकॉर्ड। गारियूं बरसाती वहकिरे में लुड़ी वयूं। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ पारां हिफ़ाज़ती क़दम खणे पाणी निकाल करण जो हुकुम। गॾियल अरब इमारात पारां ईरान सां समूरा वापारी मामला मुअतल करण जो फ़ैसिलो। यूएई जे पढ़ई वज़ारत जो चवणु आहे त ईरान सां कारोबारी ऐं माली मामला बि ईंदड़ हुकूमत ताईं मुअतल रहंदा। खिते में जारी छिकताण सबबि अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो आहे। छिकताण इलाइक़े आलमी अमन ऐं सलामती खे नुक़सान पहुचाए रही आहे। एईआई जी दिफ़ाई वज़ीर इल्ज़ाम हयो त ईरान खां 2 बैलिस्टिक मिसाइल फायर थिया। ॿई मिसाइल समुंड में किरिया। मिसाइल सामूंडी ट्रैफ़िक खे निशानो बणाइण लाइ हुआ। ईरान गॾियल अरब इमारात मथां मिसाइल हमले जे बयान खे रद्द करे छॾियो। ईरान जे परही तर्जुमान इस्माइल बकाई चयो त गॾियल अरब इमारात जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान सां हिन वक़्तु का बि ॻाल्हि ॿोल न पई थिए। तेहरान सां ॻाल्हियुनि जो को बि शेड्यूल न आहे। ईरान जी सामूंडी नाकाबंदी जारी रहंदी। हरमज़ खुलियल आहे। समूरियूं माइन्स हटाए छॾियूं आहिनि। अमरीकी सदर उन खां अॻु पाकिस्तानी इनक़लाब सां राब्ते जी दावा कई हुई। ईरानी पाकिस्तानी ट्रम्प जी दावा खे रद्द कंदे चयो त अमरीका सां को बि राब्तो न आहे। गोटकी वेझो जवाबदार घरवारी ऐं नौजवान खे कारे इल्ज़ाम हेठि क़तल करे छॾियो। कचो भिंडी जे ॻोठ मलूक शेख में औरत मलूका शेख ऐं नौजवान नूर हसन शेख गोलियूं हणी क़तल। इत्तला ते पुलिस पहुची औरत ऐं नौजवान जा लाश तहवील में वरिता। ज़रूरी कार्रवाई बैदि मड़ वारसनि हवाले मक़तूल नूर हसन शेख जी घरवारी मिसमात पोपरी शेख एहतजाज कंदे चयो त जवाबदार खानल इमाम बख़्श संदसि मुड़ुस खे बेगुनाह क़तल कयो आहे। फदीन में औरत मुड़ुस थां छुरियूं हणी बेदर्दी सां क़तल। फिरदौस कॉलोनी में जवाबदार पंहिंजी घरवारी मुमताज़ फलाह खे क़तल करे छॾियो। वाक़े बैदि जवाबदारनि फरार मक़तूला जो लाश पोस्टमार्टम बैदि वारसनि जे हवाले। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार नंदो जो रहवासी आहे। मसवाड़ जी जाइ में रहंदो। वाक़े जो सबबु मालूम न थी सघियो आहे। वधीक जांच कई पई वञे।